क़ौमी सलामती कमेटी पारां दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करण ऐं क़ौमी एक्शन प्लान ते अमल दरामद यकीनी बनाइण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटीअ जो इजलास 3 कलाकनि ताईं जारी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर समेत हथियारबंद फ़ौजनि जे सरबराहनि, वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं ॻुझनि इदारनि जे सरबराहनि जी शिरकत। अस्करी क़यादत ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान में दहशतगर्दनि जे ताज़ियनि वाक़िअनि ऐं क़ौमी एक्शन प्लान ते समूरनि नुक़्तनि ते अमल दरामद यकीनी बनाइण बाबति ब्रीफिंग ॾिनी। वज़ीर आज़म ख़िताब कंदे चयो त दहशतगर्दी ख़िलाफ़ बहादुरी ऐं साबित क़दमीअ सां अॻिते वधंदासीं। क़ौम जूं दुआऊं बहादुर फ़ौज सां गॾु आहिनि। मुल्क में मुश्किल सां हासिल कयल अमुन कंहिंखे बि ख़राब करण न ॾिनो वेंदो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ टेक्नोक्रेट्स हुकूमत जे क़याम खे गैर आइनी करार ॾेई छॾियो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त असेंबलियूं टोड़ण जी सूरत में 60 ॾींहनि अंदरि इलेक्शन थियण लाज़मी आहे। आइन में टेक्नोक्रेट्स हुकूमत जी गुंजाइश नाहे। पीपल्स पार्टी अॻवान रज़ा रब्बानी बि जिखे मुदे लाइ टेक्नोक्रेट्स जी हुकूमत जी मुखालफ़त कंदे चयो त निगरां टेक्नोक्रेट्स हुकूमत आई त मसामत कंदासीं। आइन मूजिब असेंबली टुटण या मुदो पूरो थियण ते निगरां काबीना ठहंदी आहे। पीटीआई अॻवान फवाद चौधरी इल्ज़ाम हयो त इलेक्शन कमीशन अमली तौर ते वफ़ाक़ी हुकूमत में ज़म थी चुकी आहे। पाकिस्तान में रिथाबंदीअ तहत जमहूरियत खे मुकमल तौर ख़त्म कयो पियो वञे। ट्विटर ते बयान जारी कंदे फवाद चौधरी चयो त पहिरियां बुनियादी हक़ मुअत्तल कया विया, हाणे इदारनि खे ख़त्म कयो पियो वञे। इलेक्शन कमिश्नर ऐं संदसि साथी पाकिस्तानी अवाम जा विलन आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पॾई वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाक़ात। 9 जनवरी ते जिनेवा में रिथियल रेज़िलेंट पाकिस्तान कॉन्फ्रेंस पावर। तफ़सीली ॻाल्हियूं बिलावल भुट्टो ज़रदारी कॉन्फ्रेंस जे हवाले सां पाकिस्तान जे तयारियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। वॾो वज़ीर अमरीकी दौरे बाबति बि वज़ीर आज़म खे आगाह कयो। मुलाक़ात दौरान नाड़े वारो वज़ीर, वफ़ाक़ी वज़ीर साख्तार, ममलिकती वज़ीर नाराबानी खर ऐं सैयद नवीद कमर बि मौजूद हुआ। सिंध सरकार कराची जे लांधी जेल में अफ़गान औरतूं ऐं ॿारड़ा क़ैद हुअण बाबति सोशल मीडिया ते ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त सिंध जे कंहिं बि जेल में अफ़गान ॿारड़ा क़ैद न आहिनि। गैर कानूनी तौर तरसियल माण्हुनि खे अदालती हुकुम ते जेल मोकिलियो वेंदो आहे। कैदी औरतुनि सां गॾु संदन ॿारनि खे जेल में रखण जो कानून मौजूदु आहे। जेलनि बाबति सलाहकार एजाज़ ज़करानी ऐं ॿियनि सां गॾु कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमन चयो त सोशल मीडिया ते हलंदड़ तस्वीर सिंध जे कंहिं जेल जी नाहे। सिंध में गैर कानूनी तौर तरसियलनि खे वापसि मोकिलियो वेंदो। कानून ये कहता है कि जो बच्चे हैं, अगर 7 साल से कम उम्र है तो उसको अपनी वालदा का रहने दिया जाए, क्योंकि अगर उसका वालिद भी जेल में हो, वालदा भी जेल में, तो बच्चा बेचारा कहाँ जाएगा। तो ये है कानून। और ये भी बता दूं कि इनमें से कोई भी शख्स जेल में हुकूमत की इमाम में नहीं है। ये जब भी कोई इलीगल इमिग्रेंट होता है तो उसको वो बच जाते हैं। इनका कोई भी ऐसा जेल नहीं है जिसकी तस्वीर हो। मुल्क पाकिस्तान में आज भी पूरी हमारे मुल्क की इंपॉर्टेंट क़यादत जो है अपने ट्रैक पर लेकर आए, और उसी जगह पर वो शख्स आज उसने कोई ऐलान किया कि सारे मुल्क में एहतजाज करो, धरने करो, मतलब वो पागल शख्स है, वो बेवकूफ शख्स है, वो पाकिस्तान का कभी साथी नहीं था, उसको पाकिस्तान के साथ कोई मोहब्बत नहीं है। सिंध हाई कोर्ट सिंध हुकूमत खे मकानी चूंडूं थियण ताईं मुक़ररनि ऐं बदिलनि खां रोके छॾियो। चीफ सेक्रेटरी ऐं मकानी इदारनि वारनि खाते जो सेक्रेटरी ज़ाती हैसियत में तलब। अदालत चयो आहे त 3 ॾींहनि अंदरि जवाब न आयो त सख़्त हुकुम जारी कंदासीं। इलेक्शन कमीशन जे वकील अदालत खे आगाही ॾिनी त सिंध हुकूमत मकानी चूंडुनि जे शेड्यूल जो ऐलान बावजूदि मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं। इलेक्शन कमीशन केतिरा ई ख़त लिखिया पर अञा ताईं अमल न आहे थी सघियो। सिंध हुकूमत चूंडूं कानून जे भञकड़ीअ में मसरूफ़ आहे। थर में कोयले मां 330 मेगावाट बिजली पैदा करण वारे मंसूबे जो इफ्तिताह कयो वियो। मौसम जी ख़राबी सबबि
वॾो वज़ीर मुराद अली शाह न पहुची सघियो। पीपल्स पार्टी MNA महेश मलाणी मंसूबे जो इफ़्तिताह कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह बयान जारी कंदे चयो आहे त मंसूबे जे इफ़्तिताह सां थरकोल मां बिजली जी पैदावार 3000 मेगावाट थी वई आहे। थर जे कोयले जे इस्तेमाल सां पाकिस्तान में तवानाई जो इनकलाब अची रहियो आहे। थर जे ज़ख़ीरनि मां 200 सालनि ताईं 1 लख मेगावाट बिजली पैदा करे सघिजे थी। की धड़ों की बात की तो मैं इसमें ये बताता चलूँ, तब से मैंने इस मनसब पर अल्लाह ताला ने मुझे बिठाया है। मेरी ये कोशिश है कि मैं तमाम ही लोगों के दरमियान इत्तफाक और मोहब्बत पैदा करूँ और ये जो लोग नाइत्तफाकियों की वजह से इस सूबे की, शहर की और मुल्क की तरक्की में रुकावट बन गए हैं, वो रुकावट दूर करें तो बिल्कुल ठीक है। इस पर कोशिश जारी है और इंशाअल्लाह अनकरीब सब लोग मिलजुल कर तमाम स्टेक होल्डर्स इस सूबे में, इस शहर में अपना काम करें। गवर्नर सिंध कामरान टिसोरी MQM जे धड़नि खे गॾु करण लाइ पुरअज़म। सेवण में कलंदर लाल शहबाज जी दरगाह ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर कामरान टिसोरी चयो त MQM जे धड़नि में इत्तफ़ाक़ पैदा करण जी कोशिश करे रहियो आहियां। जल्द MQM हिकु थी वेंदी। हुकूमतूं ईंदियूं वेंदियूं आहिनि। नफ़रतूं ख़त्म करे मुल्क ऐं सिंध जी ख़ुशहालीअ लाइ गॾिजी कमु करणु घुरिजे। सिंध हाई कोर्ट साइट एरिया में कब्ज़ा माफिया ख़िलाफ़ कार्रवाई न कंदड़ पुलिस ऑफिसर्स ख़िलाफ़ तौहीन अदालत कार्रवाई जो इशारो ॾेई छॾियो। नूरियाबाद साइट जी ज़मीन ते कब्ज़े वारे केस में अदालत जी सरकारी वकील खे झंड। जस्टिस आफ्ताब कोरर रिमाल सनात इंडस्ट्रियल एरिया जी ज़मीन ते कहिड़ो धंधो शुरू कयो वियो आहे, जंहिंजो प्लाट आहे उनखे हक़ छो नथो ॾिनो वञे। पैसनि एवज़ कब्ज़ा कराया पिया वञनि। कब्ज़ा माफियाज़ खे बि माल मेड़े सियासत करणी आहे ऐं पोइ वरी परॾेह वञणो आहे। पुलिस ऑफिसर बि रुगो बयान ॾेई सुम्ही पवनि था। अहिड़नि ऑफिसर्स ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कंदासीं। सखर हैदराबाद मोटरवे स्कैंडल केस में गिरफ़्तार 6 जवाबदारनि जी जुडिशियल रिमांड में 5 ॾींहनि जी बाद। सखर जी एंटी करप्शन अदालत नौशर फिरोज़ पुलिस खां ईंदड़ ॿुधणीअ ते पको चालान पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। जांच ऑफिसर अदालत खे ॿुधायो त जवाबदारनि खां जांच हली रही आहे। अबूरी चालान पेश करे चुका आहियूं। जांच मुकमल करे पको चालान जमा करायो वेंदो। सांगड़ वेझो डिप्टी ॻोठ में 4 ॾींहं अॻु बेदर्दी सां सिंध हाई कोर्ट सखर में चुबावड़ो जे शुगर मिल्स में मुबैना तौर क़तल कयल पोरे जुनेद मलिक जो केस दाख़िल करण वारो घोटकी अदालत जो हुकुम मुअतल करे छॾियो। धुरिन खे 23 जनवरी ते पेश थियण जो हुकुम। घोटकी जी अदालत केस मिल जे मैनेजर मज़हर हुसैन मली, आदिल खान पठान, ख़ालिक उस्मान पठान ऐं 2 अणॼातल माण्हुनि जे ख़िलाफ़ दाख़िल करण जो हुकुम ॾिनो हो। औरत नौजवान जुनेद मलिक जो 15 डिसंबर ते निजी शुगर मिल्स मां केमिकल मिलियल पाणीअ मां तशद्दुद थियल लाश मिलियो हो। सालेपट वेझो घर जी छत किरण सबब घरधणी फौत, संदसि घरवारी ज़ख़्मी। ॻोठ करीम दाद में छत किरण सबब गाज़ी ॾिनो मौके ते ई दबजी फौत थी वियो। संदसि घरवारी ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। करम एजेंसी बॉर्डर ते दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद थियल पनवा किलवासी फौजी जवान जी जनाज़ नमाज़ अदा कई वई। पाक फौज जे ऑफिसर्स ऐं इलाइक़े वासियुनि जे शहीद फौजी नौजवान हाफ़िज़ अब्दुल रहमान जोड़िजो जी जनाज़े नमाज़ में शिरकत। जनाज़े नमाज़ बाद शहीद जवान जे मड़ खे मक़ामी क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वई। पाक फौज पारां सलामी ॾिनी वई। काज़ी अहमद में वधंदड़ बदमनीअ ख़िलाफ़ रहवासियुनि जो एहतिजाज, थाणे आॾो धरणो। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त शहर ऐं भरपासे में खुर जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। पुलिस बदमनीअ ते ज़ाब्तो आणण लाइ के बि क़दम न पई खणे। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ ऐलानियल 21 रुकनी वनडे स्क्वाड में फ़ख़्र ज़मा ऐं हारिस सुहेल खे बि शामिल करे छॾियो। क़ौमी टीम जे चीफ सेलेक्टर शाहिद आफ़रीदी ट्वीट कंदे चयो आहे त फ़ख़्र ज़मा ऐं हारिस सुहेल खे फिटनेस टेस्ट खां पोइ टीम में शामिल कयो वियो। ॿई रांदीगर पाक कप में बि सुठी कारकर्दगी जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि।